ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 230 क़िस्त में छा थींदो? जी हाँ, थींदो खूनी तकरार। ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जे मथां कमीनो कमाल ख़ान माण्हुनि जी मदद सां बंदूकूं सिधियूं करे रईस कमाल ख़ान पंहिंजे भाउ रईस गफ़ार ख़ान जे मथां बंदूकनि ऐं ॾाढ जे ज़ोर ते गफ़ार ख़ान खां हुन जी सॼी मिल्कियत ज़मीन सभु कुझु लिखाए उन खां पोइ रईस गफ़ार ख़ान खे मारे छॾींदो। कमीनो कमाल ख़ान उहो वासींग खपुर कारियर नांग आहे जंहिंखे असां रहज़न चऊं, वेरी चऊं, शैतान चऊं या कमीनो कमाल ख़ान चऊं। इहे सॼा नाला हिक ई शख़्स जे मथां तमामु घणा सुइटेबल आहिनि। ज़हर ज़िंदगी ड्रामे में कमीने कमाल ख़ान रबनि जी मीरा जे मथां तमामु घणा ज़ुल्म कया, रबनि जे मज़लूम भाउराणे जे मथां बि तमामु घणा ज़ुल्म कया। आख़िर कॾहिं इन्हनि खे इंसाफ़ मिलंदो जॾहिं त कमीने कमाल ख़ान इंसाफ़ जे मनसब खे बि मारण जो प्लान ठाहे छॾियो आहे। जी हा, इंसाफ़ जो अलम बरदार जेको सदाई इंसाफ़ जूं ॻाल्हियूं कंदो रहियो रईस गफ़ार ख़ान, उन्हीअ खे बि रईस कमाल ख़ान बल्कि कमीनो कमाल ख़ान मारण जे लाइ तयारु आहे। त पोइ ज़हर ज़िंदगी ड्रामनि में उन्हनि ग़रीबनि, मज़लूमनि ऐं मासूमनि जो छा थींदो जेके रईस गफ़ार ख़ान जे उमीदुनि ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। आख़िर उन रबनि जो छा थींदो जेको रईस गफ़ार ख़ान जी अदालत में मीरा ऐं पंहिंजे मज़लूम भाउराणे जे इंसाफ़ जे लाइ सदाई दरवाज़ा वॼाईंदो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी टीवी खे, असांजी HD TV ते। जेकॾहिं अव्हां नवां आहियो त काइंडली सब्सक्राइब ज़रूरु कंदा। दोस्तों, सब्सक्राइब करण सां अव्हांजो बैलेंस त घटि कोन थींदो पर असांजी हौसला अफ़ज़ाई ज़रूरु थींदी। अल्लाह हाफ़िज़।